कंहिं बि औरत लाइ हर महीने में माहवारी वारा ॾींहं इंतिहाई ॾुखिया हूंदा आहिनि, जंहिंमें उन्हनि खे तकलीफ़, बेक़रारी ऐं थकावट समेत सुस्तीअ सां मुंहुं ॾियणो पवंदो आहे। परेशान कंदड़ ॻाल्हि इहा आहे त औरतुनि खे इन हालत मां हर महीने गुज़रणो पवंदो आहे, जंहिंजे करे इन्हनि जा मसइला वधी वेंदा आहिनि। पर जेकॾहिं उन वक़्त लाइ थोरो वक़्तु अॻु ई तयारी करे छॾणु घुर्जे त उन तकलीफ़ ऐं बेक़रारी वारी सूरत-हाल खे घटाए सघिजे थो। औरतुनि खे इन्हनि ॾींहनि में ख़ासि करे पंहिंजी खुराक जो ख़्यालु रखणु घुर्जे। जेकॾहिं नारंगी ऐं चांहि समेत कुझु ॿियूं शयूं इस्तेमालु कयूं वञनि त माहवारी वारी तकलीफ़ में घटिताई आणे सघिजे थी। नारंगीअ जे रस में सिट्रस मौजूदु हूंदो आहे, जेको इंसान खे दॿाअ जी सूरत सां मुंहुं ॾियण में मदद ॾींदो आहे। जदीद तहक़ीक़ मां ख़बर पई आहे त जेके औरतूं पंहिंजे खुराक में विटामिन डी ऐं कैल्शियम जो घणो इस्तेमालु कंदियूं आहिनि, उन्हनि खे माहवारीअ जे ॾींहनि में घटि तकलीफ़ थींदी आहे, छो त कैल्शियम दिमाग़ खे पुरसुकून रखण में अहम किरदारु अदा कंदो आहे, जॾहिं त विटामिन डी जो इस्तेमालु जिस्म जे मुख़्तलिफ़ सेलनि जे टुटण ते कंट्रोल कंदो आहे, जेके इंसानी मिज़ाज ते असरअंदाज़ थींदा आहिनि। उन करे उन्हनि ॾींहनि में नारंगी या ॿियनि रस वारे फ्रूटनि जो इस्तेमालु तमामु घणो फ़ाइदेमंद साबित थींदो आहे। मौसम न हुअण ऐं ॿियनि सबबनि जे करे अहिड़ा मेवा न इस्तेमालु करे सघंदड़ औरतूं हर रोज़ ॾहीअ जो इस्तेमालु बि कनि त तमामु फ़ाइदेमंद साबित थींदो। कणिक जी मानी केतिरनि ई जायुनि ते खाधे खुराक जो हिसो हूंदी आहे, पर माहवारी वारे ॾींहं में कणिक जी मानी खे दवा तौरु इस्तेमालु कयो वञे, छो त कणिक में मैग्नीशियम जो जजो मिक़दार मौजूदु हूंदो आहे, जेको पठनि जे सूर खां आराम ॾींदो आहे, जॾहिं त इन में मौजूदु विटामिन बी ऐं ई हुजण जे करे थकावट ऐं सुस्ती खां बची सघिजे थो। इन्हनि ॾींहनि में चांवरनि जे अटे जे इस्तेमालु बदिरां कणिक जे अटे जो इस्तेमालु वधीक बहितर थींदो। जॾहिं त सियारे जी मौसम में काफ़ी हिकु बहितरीन पीअण वारी शइ आहे, पर माहवारीअ जे ॾींहनि में सूर जे लहरनि जे ख़ात्मे लाइ बि इहा तमामु फ़ाइदेमंद हूंदी आहे। काफ़ी जिस्म में कैफीन जो एतिरो त मिक़दार दाख़िल कंदी आहे, जंहिंजे करे तकलीफ़ जे लहरनि जो मुक़ाबिलो करण लाइ जिस्म खे बहितरीन तवानाई मिली वेंदी आहे। जेकॾहिं का बि औरत काफ़ीअ जे कोड़ाइप बर्दाश्त नथी करे सघे त उन लाइ चांहि बि बहितरीन मुतबादिल आहे। खीर वारी चांहि सां गॾु रुॻो पती काढ़े वारी चांहि बि वॾी फ़ाइदेमंद साबित थींदी आहे। जेकॾहिं तव्हांखे तकलीफ़ सां गॾु उल्टी बि महसूस थी रही आहे त उन सूरत में सुंढ वारी चांहि तव्हां लाइ बहितरीन साबित थी सघे थी ऐं तव्हांजी सुस्ती जो ख़ात्मो करे तव्हांखे चाक ऐं चौबंद करे थी। केला विटामिन बी, पोटेशियम ऐं मैग्नीशियम सां भरपूर हूंदा आहिनि, उन करे माहवारी वारे ॾींहनि में केला खाइण सां हिकु पासे त रत जा वहिकिरा बहितर थियनि था ऐं ॿियो त तकलीफ़ ऐं उल्टीअ मां बि जंद छुटी वञे थी। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk